अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खान सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। सिंध मां खंबियल नौजवाननि जी आज़ादीअ लाइ सिंध सभा पारां कराची मां निकितल लॉन्ग मार्च काफ़िलो दादू पहुतो। इनाम सिंधी डॉक्टर नज़ीर खोखर जी अॻुवाणीअ में मुतासिर ख़ानदान सां गॾु हथनि में गुम थियल नौजवाननि जूं तस्वीरूं खणी दादू प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। अॻुवाणनि मुतासिर ख़ानदाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू 6 महीननि खां कराची प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल ते वेठा, पर नौजवाननि जी आज़ादीअ लाइ को बि न पहुतो। कराची खां निकितल काफ़िलो रावलपिंडी पहुची धरणो हणंदो ऐं सिंध मां गुम थियल नौजवाननि जी आज़ादीअ ताईं धरणो जारी रहंदो। हुननि चयो त सिंध मां सवें नौजवाननि खे गुम कयो वियो आहे। उन्हनि जो अगर को ॾोह आहे त अदालतुनि में उन्हनि खे पेश करे उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हुननि चयो त असांजो आख़िरी दरवाज़ो प्रेस क्लब्स आहिनि, छो जो सहाफ़ी अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। हुननि चयो त रावलपिंडी में असां आख़िरी खंभे गुम कयल नौजवाननि जी बाज़ियाबी ताईं पंहिंजो धरणो जारी रखंदासीं।